मेयर प्रकाश से खबर देती चले कि माई डायग्नोस्टिक सेंटर और ब्लड बैंक पर गलत कैंसर रिपोर्ट देने का इल्जाम, मुतासरा शख्स का एहतजाज। मी प्रकाश में माई डायग्नोस्टिक सेंटर और ब्लड बैंक मी प्रकाश पर संगीन इल्जाम आयद किया गया है कि इदारे ने मुबैना तौर पर माली फायदे की खातिर गलत मेडिकल रिपोर्ट जारी करके एक खातून को कैंसर का मरीज करार दे दिया। हालांकि बादे अज़ा साबित हुआ कि खातून को कैंसर नहीं था। अकबर वल्द गुलशन शर जो पेशे के लिहाज से पोरत हैं, इन्होंने एहतजाज करते हुए बताया है कि नाले अली अकबर ज़ात शहर वेठल गोठ सर मोहम्मद खान जुणे जो सिंधड़ी गोठ हाजी भाग्यो खान शहर सर मुझी घरारी के छाती में को इन्फेक्शन थियो गोड़ो थियो उन गोड़े के तहत डॉक्टर कमर हबीब लेबार्टी में वे थी उनके वही मूं ॾेखारियो उन मशवरो कयो उन डॉक्टरनी मूंखे चयो ते चे बाबा तू टेस्ट करा कहिड़ी टेस्ट करा छाती जी FNC टेस्ट करा पोइ उन खां बाद में वरी उन डॉक्टरनी खे छॾे करे डॉक्टर जवाहरलाल वटि वियुसि हुन बि मूंखे इहो मशवरो ॾिनो त मूं चयो ठीकु आहे टेस्ट करायां थो। जॾहिं टेस्ट खणी माए लैब डॉक्टर पाण तजवीज़ कई जवाहरलाल चयो त माए लैब मां कराइसि। जॾहिं माए लैब में टेस्ट कराई त उन्हनि 15-20 ॾींहं गुज़री विया महीने खां पोइ वरी रिटर्न मूंखे कॉल कई टेस्ट बजाए टेस्ट ॾियण जे मूंखे चयूं त असां हिकु दफ़ो दुबारा पैसा वठी करे 8-10 हज़ार पोइ अची दुबारा टेस्ट कंदासीं सम्झ में नथी पई अचे वरी उहो पाणी उन्हनि इंजेक्शन जे ज़रिए कयो। उन खां पोइ घरारी जो नालो मुंहिंजी मरियम उनजो माना जेको आहे सो वापसि FNC कई उन खां पोइ रिपोर्ट ॾिनो 15-20 ॾींहंनि खां पोइ चयूं बाबा हिन में कैंसर आहे। कैंसर जॾहिं ॿुधाई त उतां खां डिॼी वियसि पोइ ग़रीब माण्हू वञी कराची जो पासो झलियो उते पोइ मूं मलिर 15 में रिहाइश इख़्तियार कई कि पोइ उतां खां मुंहिंजा ख़र्चा थिया वञी मूं जना हॉस्पिटल मां इलाजु शुरू करायो उतां खां मेमोग्राम थिया CT स्कैन पोइ बोन स्कैन थियो एटॉमिक एनर्जी मां पोइ पछाड़ी जो उन्हनि चयो बाबा 2 कट बायोसी थींदो आगा खान जो सर उहो मूं 2 कट बायोसी करायो आगा खान वारनि खां उन्हनि मूंखे क्लियर करे चयो त बाबा हिन में को बि अहिड़ो वायरस कैंसर जो या डिज़ीज़ न आहे तव्हां वञी किथे कंहिं सर्जन वटि वञी ॻोड़ो रिमूव कराए सघो था जेको गंद किचिरो आहे। उन खां पोइ सर सोचियो त पंहिंजो शहर मीरपुर ख़ासि छो न उते सर्जन वेठा आहिनि थोरो ग़रीब आहियां मदाल आहियां तो सर उतां वापसि रिटर्न थियुसि। वापसि अची मूं जॾहिं सर्जरी कराई डॉक्टर लेखराज राठौड़ खां हुन मूंखे सर्जरी करे जंहिंमहिल उहो सैंपल ॾिना मूंखे चई बाबा ही तूं आगा खान में वञी ॾे ऐं हिन सैंपल खे चेक करा त आगा खान वारनि जी थोरी रक़म फीस वग़ैरह वधीक हुई। पोइ मूं इहा वञी वरी साॻी माए लैब में ॾिनी जंहिं पहिरें मूंखे शुरू में कैंसर डिक्लेयर कयो। वरी जॾहिं हुननि जी टेस्ट महीने खां पोइ वापसि आई त हुननि चयो त कैंसर आहे हिकिड़ो तमामु डिज़ीज़ वायरस ऐं वधंदड़ स्पीड में। त पोइ जॾहिं टेस्ट खणी डॉक्टर साहब वटि वियुसि डॉक्टर साहब चयो हिन में कैंसर ॾेई छॾियो आहे। पोइ उन ॾींहुं मूं हुन खां वापसि डॉक्टर साहब चयो तव्हां हुन सैंपल ऐं ब्लॉक वापसि खणी करे वञी इहे जेके आहे आगा खान में ॾियो। सर मूं पोइ उहो खयां उतां खां वञी जेको आहे सो आगा खान ॾेई आयुसि। आगा खान वारनि चयो मूंखे सैंपल असांखे न खपनि बाक़ी ब्लॉक्स खपंदा असां पाण रीमैच कंदासीं। जॾहिं महिल रिव्यू आयो अॼु मुंहिंजी टेस्ट आई आहे उहा आगा खान जी क्लियर। डॉक्टर शंकर भवानी माए लैब में वेहे थो उन जूं इहे टेस्टूं पयूं पहिरीं टेस्ट पोइ उन खां पोइ हीअ कैंसर वारी टेस्ट पहिरें हीअ आगा खान जी अॼु टेस्ट आई आहे बोन स्कैन वग़ैरह सर हीअ सफ़ा क्लियर आहे हिन में का कैंसर कोन्हे। मुंहिंजो एतिरो हज़ारे रुपया ग़रीब माण्हू माल मवेशी ॿकरियूं विकिणी करे मूं हुनजो पंहिंजो घरवारी ज़िंदगी बचाई। अञा बि हिन जे टेस्ट जे ज़रिए वञा त मूंखे माना उहो जेको आहे सो कराइणा पवंदा केमोथेरापी शाटूं लॻाइणियूं पवंदा पर बहरहाल अलाह जो शुक्र थियो जो मूं अॼु चेक कराई कंडेरी शहर में अची डॉक्टर भगवान दास खां डॉक्टरनि खां तमामु हिन खां सर्जननि खां सभिनि चयो त बाबा हीअ साफ़ रिपोर्ट आहे हिन में अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। ऐं हाणे सिहत खाते हिन सभिनि सां अपील थो कयां त हिन माए लैब जो कुझु कयो वञे। हीअ तमामु ग़रीब माण्हुनि खे जेको आहे सो तमामु बदहाली तरफ़ वठी रहियो आहे। असांखां पैसा फुरिया विया आहिनि ग़रीब माण्हू मिसकिननि खे इलाजनि जा जेके कराची जा धिका अलॻि इन लाइ कुझु कयो वञे। माए लैब डायग्नोस्ट हिकिड़ो माए लैब ब्लड बैंक आहे इन जो मेन जेको किरदारु आहे डॉक्टर शंकर भवानी जेको माण्हुनि खे चाल में आणे करे पोइ लैब खोलियो वेठो आहे। अंदरि कुझु बि कोन्हे को न अंदरि को अहिड़ा मशीनरी आहे न कुझु आहे। उनखे कैफ़े किरदार ते आणियो वञे असांखे अहिड़े मसइलनि में आणे छॾियो ऐं असांजो बि हुन सां तदारक करायो वञे। हुनजे ऐं वस वारनि सां जेके बि हेल्थ डिपार्टमेंट वारनि सां इहा असांजी अपील आहे
त हिन लेबॉर्टरी लाइ कुझु सोचियो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।